बलूचिस्तान के इलाके चिल्तन में केच सिक्योरिटी फोर्सेस जूं कार्रवाइयों फितनाल हिंदुस्तान जा 18 दहशतगर्द मारिजी विया। ISPR मूजिब सिक्योरिटी फोर्सेस चिल्तन के जाबलू इलाइकनि में दहशतगर्दन की मौजूदगी वारे इतला ते ऑपरेशन कयो। सिक्योरिटी फोर्सेस और भारतीय हिमायत याफ्ता दहशतगर्दन विच में फायरिंग की ॾे वठ थी, जंहिंजी नतीजे में 14 दहशतगर्द मारिजी विया। ज़िले केच के इलाइके बलेदी में ऑपरेशन दौरान 4 दहशतगर्द मारिजी विया। कार्रवाइयों दौरान दहशतगर्दन वटां हथियार, गोलियों और बारूदी मवाद बरामद कयो वियो। आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म चौधरी अनवारुल हक खिलाफ बेएतमादी रिथ 1 नवंबर से पेश करण जो इम्कान। ज़रियन मूजिब आज़ाद कश्मीर के वज़ीर आज़म खिलाफ बेएतमादी रिथ अज भी पेश नथी करे सघिजे। पीपल्स पार्टी की मरकजी क़यादत सुभाणे अहम इजलास तलब कयो आहे, जंहिंमें PP आज़ाद कश्मीर की पार्लिमानी पार्टी भी शरीक थींदी। इजलास की सदारत PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो। PP बेएतमादी रिथ लाइ घुर्बल नंबर्स खां वधीक मेंबर हुजण की दावा कई आहे। सबूत मौजूद आहिनि। भारत अफगान सरजमीन में पाकिस्तान खिलाफ जंग शुरू करे रहियो आहे। अफगान भारत की प्रॉक्सी बणियल आहे। बचाव वारे वफाकी वज़ीर ख्वाजा आसिफ जो अरब TV के इंटरव्यू चवे तो नई दिल्ली और अफगान तालिबान विच में लागापन जो शाहिदियों मौजूद आहिनि। कुछ महीना अग जंग दौरान भारत के शिकस्त ॾिनी। जंग में भारत जा 7 जहाज किराए विया, जंहिंजो अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप काफ़ी भेरा जिक्र करे चुको आहे। अफगान तालिबान की जारियत जो पाकिस्तान भरपूर जवाब ॾींदो। अफगान तालिबान सां चक्रियुनि दौरान केतिरा ई जवान शहीद थिया। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चीन ते लागू टैरिफ के 10% घटाइण जो ऐलान करे छॾियो। परॾेही मीडिया मूजिब डोनाल्ड ट्रंप चीनी सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात बाद टैरिफ में घटाई जो ऐलान कयो। अमरीकी सदर जो चवण आहे त चीन ते लागू टैरिफ के 57 मां घटाए 47% कयो वियो आहे, जेको फौरी तौर लागू हूंदो। चीनी सदर सां मुलाक़ात तमाम सुठी रही। सदर शी जिनपिंग सां मुलाक़ात में खोड़ सारा फैसला कया विया। सोयाबीन जी ख़रीदारी फौरी तौर ते शुरू थी वेंदी ऐं नायाब मादनियात जे मामले में वधीक सगियूं वासी PP अगवान सद्दाम हुसैन नूरियाबाद वेझो रोड हादसे में फौत थी वियो। मोटरवे ते दाद भाई भरसां तेज़ रफ्तार कार और ट्रालर में टक्कर थी पियो। हादसे में कार सवार सद्दाम हुसैन थले ते दम ॾिनो। हादसे जो शिकार कार कराची का हैदराबाद ॾांहुं वञी रही हुई त हादसो पेश आयो।